जे लाइ करे रहियो हूंदो आहे, पंहिंजे बचनि जे लाइ करे रहियो हूंदो आहे, हुननि जी फ्यूचर सिक्योरिटी जे लाइ करे रहियो हूंदो आहे। सो ॿ जॉब्स भले हुजनि ऐं हिननि मोकलुनि में बि थी सघे थो तव्हांखे घणो टाइम न मिलंदो हुजे, हिननि ॾींहंनि में बि तव्हां पंहिंजे ॿारनि खे थी सघे थो उहो टाइम न ॾेई सघंदा हुजो, पर कोशिशि कंदा कयो त पंहिंजे बचनि खे वक़्तु ॾियो। जेकॾहिं हीउ टाइम गुज़री वियो त पोइ हीउ टाइम वरी वापसि न ईंदो आहे। ऐं बि चयो वेंदो आहे न, हीउ वक़्तु जेको आहे कुल समर इंसान जो हीउ वक़्तु हूंदो आहे, तव्हां जेको कंदा आहियो हिन वक़्त में ई कंदा आहियो ऐं हीउ वक़्तु गुज़री वेंदो आहे त पोइ हा मंज़िलूं खोड़ हूंदियूं आहिनि, इंसान खे ज़िंदगी में खोड़ सारा रस्ता मिलंदा आहिनि, इंसान खे ज़िंदगी में खोड़ सारियूं अपॉर्चुनिटीज़ मिलंदियूं आहिनि, पर जेको वक़्तु गुज़री वेंदो आहे उहो वक़्तु वापसि न ईंदो आहे। मां अॼु जेको प्रोग्राम कंडक्ट कयां पई, ॿिए जुमे ते मां उन तरह जो प्रोग्राम कंडक्ट न करे सघंदमि, या कल्ह जेको मां प्रोग्राम कंडक्ट कयो आहे उहे सभु ॻाल्हियूं मां अॼु जे प्रोग्राम में नथी करे सघां। यानी जेको वक़्तु हीउ टाइम जेको आहे इहो वक़्तु मूं वटि ॿीहर वापसि न ईंदो। सो कोशिशि कजे त जिथे मौजूदु आहियूं, जेको कमु करे रहिया आहियूं उन सां सुठे तरीक़े सां निभाइजे त पोइ शायदि रिग्रेट कोन रहंदो आहे, इंसान वटि उहो पछताव कोन रहंदो आहे। पाण सभिनीनि खे ख़बर आहे खोड़ सारा वाक़ियात थी रहिया हूंदा आहिनि असां सभिनीनि जे साम्हूं, ऐं उन्हनि मां बि जेकॾहिं असां सबक़ु हासिलु न करियूं त पोइ इंसानु छा करे सघे थो, छा ई करे सघे थो पोइ इंसानु। ऐं काल्ह जे ॾींहं ते हुमेरा अस्कर मॉडल उहा एक्ट्रेस उन बाबति ॻाल्हायोसीं, नवां इंकशाफ बि साम्हूं अचनि पिया। उहा डेड बॉडी जंहिंखे 6 महीननि खां वधीक टाइम थी वियो ऐं जॾहिं इन्वेस्टिगेशन थिए थी त तमामु घणो दुख बि थिए थो। ज़ाहिरी ॻाल्हि आहे सभु शयूं जॾहिं साम्हूं अचनि थियूं, असांजे मुआशिरे जो हिकिड़ो किरदारु जॾहिं इन तरह असांजे साम्हूं अचे थो त तमामु घणो दुख बि थिए थो। ॻाल्हाईंदे टॉपिक सेंसिटिव आहे, सेंसिटिव बि पाण थी वेंदा आहियूं। बॉडी जॾहिं डिकम्पोज़ थी वञे थी त उन खां पोइ जॾहिं पोस्टमार्टम थिए थो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन तरीक़े सां उहा रिज़ल्ट बि साम्हूं नथी अचे त आया उन बॉडी सां छा थियो आहे, को तशदुद थियो आहे, को ज़ुल्म थियो आहे, का ख़बर नथी पवे। ऐं काल्ह जे ॾींहं ते जॾहिं मां पंहिंजी फैमिली मेम्बर्स सां गॾु मौजूदु हुयमि त अम्मा ई बाबा ॾाढी हिकिड़ी ख़ूबसूरत ॻाल्हि कई, अक्सर उहा ॻाल्हि उन्हनि जी ज़ुबानी ॿुधी बि आहे त जॾहिं दुआ घुरबी आहे त रब साईं खां ओचिते मौत खां पाण दुआ घुरंदा आहियूं, रब साईं खां पाण इज़तुनि जी हिफ़ाज़त जी दुआ घुरंदा आहियूं, दुआ घुरंदा आहियूं त हिन ज़िंदगी में बि रब साईं असांखे इज़तूं नसीबु फ़रमाए त हुन जहान में बि इज़तूं नसीबु फ़रमाए। सो कोशिशि कजे त जिथे बि आहियूं पंहिंजे रिश्तनि सां इंसानु जुड़ियल रहे। जेके बि नाराज़गियूं आहिनि, जेको कुझु बि आहे ठीकु आहे, माफ़ी वठण सां, वेझो अचण सां इंसानु नंढो न थी वेंदो आहे, इंसान जी इज़त घटिजी कोन वेंदी आहे। जेतिरो पंहिंजा असांजे लाइ करे सघंदा आहिनि उहो ॿियो कोई न करे सघंदो आहे। कल्ह मूं हिकिड़ी ॻाल्हि कई त इन तरह जो लॉ बि हुजणु खपे त तव्हां जा जेके ॿार आहिनि जिन खे तव्हां ज़िंदगी दुनिया में आंदो आहे, तव्हां उन्हनि खे हिकिड़ी ख़ूबसूरत ज़िंदगी ॾिनी आहे, ज़िंदगी जो हिकिड़ो ख़ूबसूरत पैटर्न ॾिनो आहे, पर जेकॾहिं उहे कुझु ॿिया बि फ़ैसिला वठनि था, वॉट एवर छा बि थिए थो दुनिया खे ख़बर न आहे, पर जेकॾहिं डेड बॉडी जी ख़बर अव्हांखे पवे थी त तव्हां मना नथा करे सघो, तव्हां घटि में घटि उनखे रिसीव करे सघो था, उनजो आख़िरी रस्मूं अदा करे सघो था। दुनिया जो को बि कानून, दुनिया जो कहिड़ो बि मज़हब तव्हांखे हिन ॻाल्हि जी इजाज़त नथो ॾिए त तव्हां जेको आहे सो तव्हां उनखे लावारिस बणाए छॾियो। बाद में ख़ैर उनजी फैमिली जेको आहे सो उहो लाश बि रिसीव कयो, पर मुंहिंजे ख़्याल सां इलाही वॾो इंसान ज़ात जे लाइ सबक़ु आहे त उन मां सिखिजे। नाज़रीन, हिकिड़ी ॿी बि जेको आहे न्यूज़ मूं पढ़ी त लाहौर खां वेंदड़ मुसाफ़िर जेको आहे उहो कराची वियो पे, पर अलामा इक़बाल इंटरनेशनल एयरपोर्ट जेको आहे उतां खां हू जेको आहे जिद्दा वञी पहुतो आहे। ऐं ॿुधायो ईअं वञे पियो त अलामा इंटरनेशनल एयरपोर्ट ते कुझु कमु हले पियो, सो डोमेस्टिक ऐं इंटरनेशनल जेको जिते वञी करे तव्हां अलॻि अलॻि वञी फ्लाइट्स पकड़ींदा आहियो त उते ई जेको आहे सो सभु मुसाफ़िर गॾु थियनि पिया ऐं उन्हनि खे पोइ जेको आहे सो पंहिंजी उॾाम ताईं पहुचायो वञे पियो। त 2 कलाकनि जो सफ़र उन कयो आहे ऐं उन बाद में मुसाफ़िर पुछियो आहे त अञा कराची असां न पहुता आहियूं त उते जेको आहे सो तमामु वॾी माना गड़बड़ थी वई आहे, त हाणे छा कजे। हीउ मुसाफ़िर कराची वञिणो हुयो लाहौर खां ऐं जिद्दा पहुची वियो आहे, सो उनजे लाइ तमामु ख़बरूं बि हलनि पियूं ऐं इन तरह जा जेकॾहिं केसिस अचनि था त पोइ छा चइजे, मतिलबु मैनेजमेंट किथे आहे। ऐं उन मुसाफ़िर जे बारे में थोरो सोचे त केतिरी उनखे परेशानी हूंदी।
लाहौर खां कराची वञिणो जेको इंसानु आहे उहो जिद्दा पहुची वञे थो उनजी छा कंडीशन हूंदी। वेल वधीक अॼु जे प्रोग्राम में जेको आहे सो असां नातिया कलाम बि ॿुधंदासीं। अॼु जे प्रोग्राम में चाहींदसि त जेतिरो बि डिस्कशन करे सघूं इस्लामिक पर्सपेक्टिव जेको आहे सो साम्हूं रखी करे डिस्कशन हुजणु घुरिजे। अॼु जे प्रोग्राम खे अव्हां ताईं पहुचायूं पिया। हीउ प्रोग्राम लाइव अव्हां ताईं पहुची रहियो आहे। स्क्रीन ते ॾिनल हिकु नंबर बि हले पियो, सो प्रोग्राम में तव्हां बि शामिलु थी सघो था। आयल जेके मुअज़्ज़िज़ महिमान मुंहिंजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि उन्हनि जी तरफ़ मां अॻियां वधां थी। माशाल्लाह जनाब कारी नईम ताहिरी साहब प्रोग्राम में मौजूदु आहिनि। ॾाढो ख़ूबसूरत उन्हनि जो आवाज़ु आहे, ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में पाण तिलावत कंदा आहिनि ऐं जॾहिं बि प्रोग्राम में मौजूदु हूंदा आहिनि प्रोग्राम ॾाढो ख़ूबसूरत बणिजी अव्हां ताईं पहुचंदो आहे। आपको वेलकम कहती हूँ। अस्सलाम वालेकुम, कैसे हैं आप? ठीक हैं माशाल्लाह जी, ज़बरदस्त। ॿियों नंबर सीट ते जनाब मूंसां गॾु सरताज हफ़ीज़ ताहिरी साहब मौजूदु आहिनि। माशाल्लाह पाण ॾाढे सुठे आवाज़ जा मालिक आहिनि, तव्हांखे दिलि जी गहराई सां भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम। ऐं उनखां अलावा प्रोग्राम में 3 नंबर सीट ते मूंसां गॾु मौजूदु आहिनि नात खां राशिद शेख साहब, तव्हांखे बि दिलि जी गहराई सां भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम जनाब, पाण बि माशाल्लाह सां ॾाढे ख़ूबसूरत आवाज़ जा मालिक आहिनि। सो घणी देरि नथी कयां, मां चाहींदसि त कारी नईम ताहिरी साहब जिन जी तरफ़ असां अॻियां वधूं ऐं तिलावत क़ुरान करीम सां प्रोग्राम जो स्टार्ट वठूं। जी बिस्मिल्लाह। أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. خلق الإنسان من صلصال كالفخار وخلق الجان من مارج من نار. فبأي آلاء ربكما تكذبان. رب المشرقين ورب المغربين فبأي آلاء ربكما تكذبان. مرج البحرين يلتقيان بينهما برزخ لا يبغيان. فبأي آلاء ربكما تكذبان. يخرج منهما اللؤلؤ والمرجان. فبأي آلاء ربكما تكذبان. وله الجوار المنشآت في البحر كالأعلام. فبأي آلاء ربكما تكذبان. آمنت بالله صدق الله مولانا العظيم. सुभान अल्लाह जी, सुभान अल्लाह, माशाल्लाह।
अॻियां वधूं था। सरताज हफ़ीज़ ताहिरी साहिब जिन खे गुज़ारिश आहे त तव्हां नातिया कलाम पढ़ो। नबीना सल्ले अला मुहम्मदिन झोली मुंजी आहे खाली झोली भर या रसूल अल्लाह झोली मुंजी आहे खाली झोली भर या रसूल अल्लाह नाहे ताकत मुँह में माली नाहे ताकत मुँह में माली सिघोवर या रसूल अल्लाह असी तो जा बचा तो जा अमर तो जी अबो तो जो असी तो जा बचा तो जा अमर तो जी अबो तुझो रही वन रात अज आका रही वन रात अज आका मुझे घर या रसूल अल्लाह रही वन रात अज आका मुझे घर या रसूल अल्लाह मदीने जा घोट मदीने जा घोट मदीने जा घोट सुण साजा सडड़ा कज मोहम्मद मोट असी तुझे आसरे पुकारा थो पुनल तोखे खणी हथड़ा मदीने दे पुकारा थो पुनल तोखे खणी हथड़ा मदीने दे बधी बाहूं कयादाहूं बधी बाहूं कयादाहूं तुझे दरिया रसूल अल्लाह बधी बाहूं कयादाहूं तुझे दरिया रसूल अल्लाह झोली मुंजी आहे खाली झोली मुंजी आहे खाली झोली भर या रसूल अल्लाह नाहे ताकत मुँह में माली सिघो वर या रसूल अल्लाह।
सुभान अल्लाह जी, सुभान अल्लाह, माशाअल्लाह, ख़ूबसूरत ख़ूबसूरत नातिया कलाम। प्रोग्राम में वक़्तु थी वियो आहे नाज़रीन, शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, सो ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था। अवां काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अवां जो पंहिंजो प्रोग्राम के ॿीहर भली कार मां थी अवां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में जुमे जे ॾींहं जो प्रोग्राम ऐं नात ख़्वां प्रोग्राम में मौजूदु आहिनि। सो नंढिड़ो ब्रेक कयो, ब्रेक खां पोइ वापसि अची चुका आहियूं, घणो वक़्तु न थी वठां ऐं जेके आयल मौज़ूज़ महिमान आहिनि उन्हनि खे पूरो टाइम ॾींदासीं। नात ख़्वां राशिद साहब मौजूदु आहिनि, मां चाहींदसि त तव्हां नातिया कलाम पढ़िजो। बिस्मिल्लाह। ही नहीं उन पे कुर्बान ज़माना है, एक मैं ही नहीं उन पे कुर्बान ज़माना है, एक मैं ही नहीं उन पे कुर्बान ज़माना है, जो रब्बे दो आलम का महबूब यगाना है, जो रब्बे दो आलम का महबूब यगाना है। कल पुल से हमें जिसने खुद पार लगाना है, कल पुल से हमें जिसने खुद पार लगाना है, ज़हरा का वो बाबा है, ज़हरा का वो बाबा है, हसनैन का नाना है, ज़हरा का वो बाबा है, हसनैन का नाना है। आओ दर ज़हरा पे फैलाए हुए दामन, आओ दर ज़हरा पे फैलाए हुए दामन, है नस्ल करीमों की, है नस्ल करीमों की, लजपाल घराना है, ये नस्ल करीमों की, लजपाल घराना है। और महरूम करम इसको न रखिए सरे महशर, महरूम
رکھیے سرے محشر جیسا ہے نصیر آخر جیسا ہے نصیر آخر سائل تو پرانا ہے ایک میں ہی نہیں ان پہ قربان زمانہ ہے. سبحان اللہ ایک میں ہی نہیں ان پر قربان زمانہ ہے. سبحان اللہ. جی اگیاں ودوں تھا قاری نعیم طاہری صاحب موجود ہیں تاں نعتیہ کلام ॿुधंदासीं. بسم اللہ کریو. شاہ خوبا تو جان جانا تو شاہ خوبا تو جان جانا ہے چہرہ ام الکتاب تیرا نہ بن سکی ہے نہ بن سکے گا مثال تیری جواب تیرا. تو شاہ خوبا تو جان جانا ہے چہرہ ام کتاب تیرا. تو شاہ خوبا تو جان جانا ہے چہرہ ام الکتاب تیرا نہ بن سکی ہے نہ بن سکے گا مثال تیری جواب تیرا نہ بن سکی ہے نہ بن سکے گا مثال تیری جواب تیرا. مل لیندی نہ یوسف نو خود آپ تے وک جاندی. مل لیندی نہ یوسف نو خود آپ تے وک جاندی. اکھیاں دی وی سکلاندی ٹھنڈ سینے چ پہ جاندی. تک لیندی زلیخا جے تک لیندی زلیخا جے تصویر محمد عربی دی کہندی. نہ بن سکی ہے نہ بن سکے گا مثال تیری جواب تیرا. تو سب حسینوں میں سب سے اول ملا ہے حسن دوام تجھ کو. تو سب حسینوں میں سب سے اول ملا ہے حسن دوام تجھ کو. ہے عمر لاکھوں برس کی تیری ہے عمر لاکھوں برس کی تیری مگر ہے تازہ شباب تیرا. ہے عمر لاکھوں برس کی تیری مگر ہے تازہ جواب تیرا. جنت بھی انہی کی ہے
कोसर भी उन्हीं की है, सच पूछो तो अल्लाह की, रहमत भी उन्हीं की है दोनों जहां यारो, है दोनों जहां यारो, जागीर मोहम्मद अरबी दी कहंदी ना बन सके है, ना बन सकेगा मिसाल तेरी, जवाब तेरा है तू भी साइम अजीब इंसान, जो खौफ महशर से है हिरासा, है तो बिसाइम अजीब इंसान, जो खौफ महशर से है हिरासा। अरे तू जिनकी है नात पढ़ता, अरे तू जिनकी है नात पढ़ता लिखता सुनता, अरे तू जिनकी है नात पढ़ता, वही तो लेंगे हिसाब तेरा, वही तो लेंगे हिसाब तेरा। हाँ, सुभान अल्लाह माशाल्लाह जी माशाल्लाह, इंतहाई ख़ूबसूरत कलाम। ऐं पंजाबी ॿोली में जेको बि नातिया कलाम ईंदो आहे, ॾाढी ख़ूबसूरत मिठी ॿोली आहे, ॾाढो सुर प्रोग्राम में छाइजी वियो। अॻियां वधूं था, शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो टाइम थी वियो आहे। नाज़रीन, काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अवां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह भली कार चवां थी सुबुह मेहरान प्रोग्राम में। ऐं प्रोग्राम ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में माशाल्लाह सां अवां ताईं पहुचे पियो। जुमे जो प्रोग्राम ॾाढो लाइट, ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में अवां ताईं पहुचंदो आहे। ऐं ईअं लॻंदो आहे त पूरे हफ़्ते जो जेका प्रोग्राम्स मां कंडक्ट कंदी आहियां, त हिन प्रोग्राम में सभु थक लही वेंदा आहिनि। ॾाढो ख़ूबसूरत प्रोग्राम अवां ताईं पहुची रहियो आहे। अॻियां वधूं था, सरताज हफ़ीज़ ताहिर साहब मौजूदु आहिनि। जी प्लीज़ तव्हां नातिया कलाम पढ़जो, बिस्मिल्लाह। अदी हालात हाज़रा के ॾिसंदे करे जी जी सैयद मुज़फ़र शाह वारसी साहब जो लिखियलु हिकिड़ो तमामु ख़ूबसूरत कलाम हवा जे वसीले हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी बारगाह में पैगाम मोकिलियो अथनि, तव्हां सभिनी ख़ुशगुज़ार कंदुसि। जा जिंदगी मदीने से झोंके हवा के ला, जा जिंदगी मदीने से झोंके हवा के ला, शायद हुजूर हमसे खफा हैं मना के ला, कुछ हम भी अपना चेहराए बातिन सवार लें, कुछ हम भी अपना चेहराए बातिन सवार लें, बू बकर से कुछ आईने इश्को वफा के ला, बू बकर से कुछ आईने इश्को वफा के ला, दुनिया बहुत ही तंग
مسلمان پہ ہو گئی، دنیا بہت ہی تنگ مسلمان پہ ہو گئی، فاروق کے زمانے کے نقشے اٹھا کے لا، فاروق کے زمانے کے نقشے اٹھا کے لا، محروم کر دیا ہمیں جس سے نگاہ نے، محروم کر دیا ہمیں جس سے نگاہ نے، عثمان سے وہ زاویے شرم و حیا کے لا، عثمان سے وہ زاویے شرم و حیا کے لا، مغرب میں مارا مارا نہ پھرے غدائے علم، مغرب میں مارا مارا نہ پھرے غدائے علم، دروازہ علی سے یہ خیرات لا کے لا، دروازہ علی سے یہ خیرات جا کے لا، باطل سے دب رہی ہے پھر امت رسول کی، منظر ذرا حسین سے پھر کر بلا کے لا۔ سبحان اللہ، الہی خوبصورت کلام۔ پروگرام جی طرف اگیاں وڌوں تھا، راشد صاحب موجود آهن، اواں کان نعتیہ کلام ٻڌنداسين، بسم اللہ کرو۔ کو جو دیکھوں گا بکھر جاؤں گا، حشر میں خود کو جو دیکھوں گا بکھر جاؤں گا، بکھر جاؤں گا، آپ نے گئے نہ سنبھالا تو کدھر جاؤں گا، آپ نے گئے نہ سنبھالا تو کدھر جاؤں گا، عادت نعت بہانا ہے میری بخشش کا، عادت نعت بہانا ہے میری بخشش کا، میری بخشش کا، نعت پڑھتے ہوئے میں پل سے گزر جاؤں گا، نعت پڑھتے نعت پڑھتے نعت پڑھتے
हुए मैं पुल से गुजर जाऊंगा। मेरी हर आस की डोरी दर पंजतन से जुड़ी, मेरी हर आस की डोरी दर पंजतन से जुड़ी, दर पंजतन से जुड़ी। बेखतर हो के लहद मैं उतर जाऊंगा। बेखतर हो के लहद मैं उतर जाऊंगा। इससे बढ़कर नहीं एजाज कोई और जिया, इससे बढ़कर नहीं एजाज कोई और जिया, कोई और जिया। लोग तेरा ही कहेंगे मैं जिधर जाऊंगा। लोग तेरा, लोग तेरा, लोग तेरा ही कहेंगे मैं जिधर जाऊंगा। आपने गए ना संभाला तो किधर जाऊंगा। सुभान अल्लाह जी, सुभान अल्लाह, माशाअल्लाह जी, माशाअल्लाह। कारी नईम ताहिरी साहब मौजूद आहिनि, तव्हां खां नातिया कलाम ॿुधंदासीं। बिस्मिल्लाह करियो तव्हां। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। एक पंजाबी का कलाम है, उसके चंद शेर पेश कर रहा हूँ। एवें रल दिन लोकी तेरे नाल सोहणिया, एवें रल दिन लोकी तेरे नाल सोहणिया, तैनूं रब ने बनाया बेमिसाल सोहणिया। एवें रल दिन लोकी, एवें रल दिन लोकी तेरे नाल सोहणिया, एवें रल दिन लोकी। तुसी जे बुलाओ आका रुख टुर पैंदे ने, मुठियां च रोड़े भी दुरूद पढ़ लेंदे ने। तुसी जे बुलाओ आका रुख टुर पैंदे ने, मुठियां च रोड़े भी दुरूद पढ़ लेंदे ने। तेरे गिण गिण दसा की कमाल सोहणिया, तेरे गिण गिण दसा की कमाल सोहणिया, तैनूं रब ने बनाया बेमिसाल सोहणिया। एवें रल दिन लोकी, एवें रल दिन लोकी
तेरे नाल वसे सोना सावां दा जहाने तू न होवे सोने दुनिया वीराने तेरे नाल वसे सोना सावां दा जहाने तू न होवे सोने दुनिया वीराने पिया वसे जग सारा तेरे नाल सोनिया तेनों रब ने बनाया बेमिसाल सोनिया इवें रल दिन लोकी तेरे नाल सोनिया तेनों रब ने बनाया बेमिसाल सोनिया इवें रल दिन लोकी कीतियां जो अली दियां लाला मेहरबानियां भुलना मैं चाहना मैं तो भूलिया नहीं जानिया कीतियां जो अली दियां लाला मेहरबानियां भुलना मैं चाहना मैं तो भूलिया नहीं जानिया शाला वसे तेरी सोनी आल सोनिया शाला वसे तेरी सोनी आल सोनिया तेनों रब ने बनाया बेमिसाल सोनिया इवें रल दिन लोकी तेरे नाल सोनिया तेनों रब ने बनाया बेमिसाल सोनिया इवें रल दिन लोकी अल्लाह जी सुभान अल्लाह माशाल्लाह माशाल्लाह पंजाबी हुजे सराइकी हुजे सिंधी हुजे कहिड़ी बि ॿोली हुजे ॿोली सां त को तज़ाद न आहे ऐं कंहिं बि ॿोलीअ में पंहिंजे हबीब खे यादि कजे हबीब जो ज़िक्र कजे छा ई ॻाल्हि आहे ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में तव्हां निभायो आहे माशाल्लाह सां असां न्यूज़ ब्रेक जी तरफ़ अॻियां वधंदासीं नाज़रीन न्यूज़ पाण ॾिसूं था ऐं पोइ वापसि अचूं था अवां जे पंहिंजे प्रोग्राम के ॿीहर भलीकार चवां थी अवां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में ॿिया महिमान जॉइन करे चुका आहिनि नाले मिठो मैसर साहब ऐं माशाल्लाह सां ॾाढो सुठो लिखंदा आहिनि ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में नातिया कलाम पढ़ंदा आहिनि हाजी गुलाम नबी मैसर जा पाण फर्ज़ंद आहिनि दिलि जी गहराई सां तव्हांखे भलीकार चऊं था महिरबानी अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम रहमतुल्लाह व बरकातहू कीअं आहियो ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जान माशाल्लाह माशाल्लाह कीअं कमकार सभु सही पिया हलनि बस ज़िंदगी जो कारवान आहे पियो हले हा बिल्कुलु बिल्कुलु पई खणे पसाण कान पिरीअ जे हा हा सही पिया चओ मिड़ेई माण्हू ज़िंदगी में जुमे जो भलारो ॾींहुं आहे ऐं जुमे जे भलारे ॾींहं ते तव्हांखे ख़बर आहे त प्रोग्राम जो पैटर्न कुझु नई तरह हूंदो आहे छा चवणु चाहींदव जी न जुमे जो भलारो ॾींहुं आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह उनखे मेहरान टीवी सुठो निभायो आहे ऐं हिकिड़ो हिनमहिल जीअं त चैनलनि जी कतार आहे ऐं माण्हू मुकमल प्रोग्राम त को ॾिसंदा कोन्हनि के पर पिया मटाईंदा आहिनि त कम अज़ कम इहो आहे जो जुमे जे ॾींहुं माना स्क्रीन ते सुबुह सुबुह सां हिकिड़ो नातूं हलनि या हिकिड़ो के मुफ़्ती साहिबु वेही कंहिं लेक्चर ॾियनि दीन ऐं इस्लाम ते त हिकिड़ो मैसेज वेंदो आम माण्हूअ ताईं त अॼु जुमो आहे अॼु भलारो ॾींहुं आहे जेकॾहिं कंहिंखे ज़हन मां बि लही वई त इहे बि माना चैनल वारा जेके आहिनि इहे नेकियूं कमाइनि था पिया हा हा सही पिया चओ कोशिशि हूंदी आहे त जेको आहे सो नई पैटर्न सां प्रोग्राम खे खणी हली सघूं अच्छा पहिरीं जे टाइम में ईअं हूंदो त जुमे जे ॾींहं ते माशाल्लाह सां पूरो ॻोठु जेको आहे सो मस्जिद में गॾु थींदो हो ऐं ख़ूबसूरत अंदाज़ में जेको आहे सो हिकिड़ो एहतमाम हूंदो हो माण्हू हिक ॿिए सां पंहिंजा मसला बि शेयर कंदा हुआ त शायदि मसला उन भाङे उन हद ताईं वेंदा ई न हुआ जी 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 पर हाणे जेको आहे सो मसला शायदि डिस्कस ई नथा थियनि ईअं सम्झो था इहो शायदि असल में माण्हू जेको आहे न हिक ॿिए खां परे थी वियो आहे तव्हां ॻोठनि में ॾिसो अॻ में मोहबतूं हूंदियूं हिक ॿिए सां मेल जोल हूंदो हो हाल अहिवाल हूंदा इहे ॿियो टियों पर जॾहिं खां वठी असां वटि मोबाइल जो जेको माना हिकिड़ो रफ यूज़ आहे माना हिकिड़ो घणो इस्तेमालु मुख़्तलिफ़ एप्स आहिनि उन्हनि में माण्हू एॾो इनवॉल्व थी वियो आहे जो इन्हनि पंहिंजे घर जे माण्हुनि खां परे थी वियो आहे
सही पिया चओ। त पोइ हाणे उन में जेको आहे सो हाणे ॿाहिराड़ियूं जिथे हिन जी माना का न आहे मोबाइल जी, त उते अञा तव्हांखे उहो कुझु रुपए मां रुपयो त न पर पोइ अठाना उहो माहौल मिलंदो, हिक ॿिए जो हाल अहवाल पुछा ॻाछा या कीअं, इहो सॼो सिस्टम जेके निज ॿाहिराड़ियूं आहिनि असांजूं उते उहो साॻियो ई सिस्टम आहे। बाक़ी शहरी जेका लाइफ आहे उन में माना माण्हू थोरो इहो डिस्टर्ब थी वियो आहे। माण्हू ॾाढो थोरो न पर घणो डिस्टर्ब थियल आहे ऐं माण्हू ॾाढा मसरूफ़ आहिनि। एलीट क्लास त एतिरी मसरूफ़ आहे जो पाड़े में छा थो थिए हिन शइ जी का केतिरनि ई महीननि ताईं का कोई कंहिंजी ॼाण नथो रखे, कंहिंजी ख़बर नथो पुछे, कंहिंखां हाल अहवाल को नथो पुछे। अच्छा, ठारू शाह में बि हींअर रिसेंटली हिकिड़ो वाक़ियो थियो आहे, नंढे भाउ ॿिनि भाइरनि खे मारियो आहे ऐं ज़मीन जो को मसइलो हुयो, हुन ते ॿिनि भाइरनि खे मारे विधो आहे। असांजो मुआशिरो कहिड़ी तरफ़ वञे पियो? बसि असांखे ॾाढो अफ़सोस आहे हिन ॻाल्हि जो। ऐं अहिड़ा मसइलो बि नंढो आहे, प्लाट जी मालिकी तां ॿिनि भाइरनि खे बहरहाल मसइलो प्लाट जी मालिकी तां त नंढो पर जेको थी वियो उहो त वॾो मसइलो आहे न। हा बिल्कुलु। नंढे भाउ ॿिनि भाइरनि खे माना मौत जी निंड सुम्हारे छॾियो, उन जूं बि पोयों बचा हूंदा, उन जी बि के फैमिलियूं हूंदियूं, प्लाट त उते ई पियो आहे। भला इन माउ ते छा गुज़रंदी जंहिंजा ॿ पुट माना क़बर में हलिया विया, टियों पुटु केसनि में हलियो वियो, इन जो न पलांदो थिए न छा न थिए कि ईअं आई हांव जी बाहि हिकिड़ी माउ कीअं बर्दाश्त करे, इहो त वरी उन माउ खां पुछिजे न। पर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे, अहिड़ा वाक़िया हर रोज़ पढ़ण लाइ ॾिसण लाइ माना असांखे मिलनि था। इहो छा आहे, इहो असां पंहिंजे इनफ़रादियत ते वधी विया आहियूं। हर हिकु माण्हू सिर्फ़ु पंहिंजे मुफ़ादनि खे साम्हूं रखी करे उन ते कमु करे थो। भाव आहे, मुफ़ाद वधी वियो आहे। भाव आहे त भली जेकॾहिं ग़रीब आहे मिसकीन आहे त उहो माना सम्झो उन खे माण्हू पाण सां मिलाइनि ई नथा, तारुफ़ ई नथा कराइनि उनजो। अहिड़ी बेहसी थी वई असांजे मुआशिरे जी। हालांकि अॻे में ईअं हूंदो हो, जेकॾहिं हिकिड़ो भाउ ग़रीब थींदो हो त ॿिया 2 या 4 5 भाउर हूंदा जेके उनजी मदद करे उनखे पाण भरो कंदा हुआ। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं पीउ माउ खे बि सोचणु घुरिजे इन्हनि ॻाल्हियुनि ते त जेकॾहिं जे उन्हनि खे का हिकिड़ी माना ॾाॾे जी मिल्कियत आहे उन में त पीउ बि बेदख़ल पंहिंजे औलाद खे नथो करे सघे। जेकॾहिं उन्हनि जो राइट आहे नियाणियुनि जो या पंहिंजे पुटनि जो त उहो उन्हनि खे ॾियनि जेको शरई हिसाब सां उन्हनि खे अलाह तबारक व ताला ॾियारियो आहे, त पोइ इहे अहिड़ा मसइला मसाइल न थींदा। छो जे करे घर जो सरबराह जेकॾहिं वेही करे पाण लिको कढी ऐं उनखे डिस्ट्रीब्यूशन कंदो, पोइ कंहिंखे भली जेकॾहिं हुनजो दिलि जो चाह आहे जेकॾहिं थोरी का कसर ॾींदो त बि उन ते कहिड़ो एॾो रजिस्ट न कंदो। बाक़ी जेकॾहिं उहो पीउ बि हिकु 2 भाइरनि जो पासो वठी या हिकिड़े भाउ जो पासो वठी बीहंदो त उहो माण्हू इन तरफ़ ई वेंदो त भाउ हाणे मुंहिंजी केरु ॿुधण वारो कोन्हे को, मां आख़िरी क़दम छो न खणां। असां दीन इस्लाम खां परे थी विया आहियूं, दीनी तालीम असां में न आहे त केतिरो बर्दाश्त करणु खपे, छा करणु घुरिजे। असां ज़ाहिर आहे असां बि जंहिं मुआशिरे में रहूं था ऐं त उन जूं त इहे सभु शयूं आहिनि न। इहे अॼु जा मसइला मसइलात कोन्हनि के। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे भाइरनि जेको आहे सो वञी खूह में उछलायो, ठीकु आहे। पोइ उहे वरी पंहिंजे वालिद साहिब हज़रत याकूब अलैहिस्सलाम वटि आया त बग़ैर खाई आहे। पर अलाह जो नबी हो, अलाह जे नबीअ जेॾी महिल पुछो बग़ैरनि खां त चई असां याकूब अलैहिस्सलाम तुंहिंजे पुट खे असां न खाधो आहे। माना इहे असांजे लाइ सबक़ आहिनि। ऐं पोइ अॻिते हली हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे अलाह तबारक व ताला कहिड़ो रुतबो अता कयो। इहो छा हो, इहो हज़रत याकूब अलैहिस्सलाम जो सब्र ऐं हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जो बि सब्र ऐं तकलीफ़ूं हुयूं। अलाह तबारक व ताला जेकॾहिं कंहिंखे दुनिया में तकलीफ़ अचे बि थी न, मिटनि माइटनि जे तरफ़ां, भाइरनि जे तरफ़ां, पीउ माउ जे तरफ़ां, पीउ माउ त तकलीफ़ ॾींदो ई कोन, बाक़ी जेकॾहिं भाइर आहिनि या ॿिया मिट माइट आहिनि उन जे तरफ़ां का जेकॾहिं तकलीफ़ अची बि वञे थी न त माण्हू अलाह ते तवकल करे अलाह तबारक व ताला उनजो निमुल बदल उनखे अता कंदो। थोरी देरि लॻंदी पर अलाह तबारक व ताला उनखे राज़ी कंदो। इहे कुझु शयूं आहिनि असां दीन खां परे थी विया आहियूं, जंहिंजे करे इहे वाक़िया ॾींहों ॾींहुं रूनमा थियनि था। ऐं उहो अॻ में ॾाढो रेयर हूंदो हो, कोई इन तरह जो इंसान वाक़ियो ॿुधंदो हो। अॻ में त उहो सबक़ हूंदा न, वॾनि जे आॾो असां वेहंदा हुआसीं, वॾा चवंदा हुआ सवड़ा पैर डिगियो। हाणे मूं वटि वसियत हिकिड़े मोटर साइकिल वठण जी कान्हे का,
मुंहिंजा औलाद जो चवे त भाउ असांखे वठी ॾे उहो फलाणी गाॾी त पोइ माना मां छा कयां, ॿियो रस्तो इख़्तियार कबो न। इहे शयूं असांजे मुआशिरे जो हिकिड़ी वॾी बेहसी थी वई आहे ऐं उन में असां वटि जेका करप्शन जो जेको आम जाम जेको माना तमामु घणो आहे न, उहो ईअं त हिकिड़नि माण्हुनि वटि तमामु घणो माना माल आहे, घणा पैसा आहिनि, ॿियनि माण्हुनि वटि उहे उन्हनि साॻियनि ग्रेडनि में साॻियनि उहिदनि ते आहिनि पर पेट कोन था पाले सघनि। असां वटि हिकिड़ी माना लाक़ानूनियत बि आहे जंहिंजे करे इहे शयूं ॾींहों ॾींहुं माना वाधदियूं खाइनि। जेको इंसान पंहिंजे मफ़ाद जी तरफ़ आहे उहो केतिरा ई रस्ता अख़्तियार करे पंहिंजी ज़िंदगी खे दग ते बिहारे ऐं शायदि दुनिया जी उन हवस में एतिरो गुम थो थी वञे ऐं दुनिया उन जे लाइ सभु कुझु बणिजी थी वञे। पर उन खां हटी करे कुझु माण्हू पाण अहिड़ा बि ॾिसंदा आहियूं जेके सफ़ेद पोश आहिनि, ॾाढे उन लिमिटेड हिकिड़े रिसोर्सिस सां हलनि था ऐं ज़िंदगी उन्हनि जूं ॾाढियूं मुश्किल बि आहिनि। ॿई पासा पाण सभिनीनि जे साम्हूं आहिनि। सो इंसानु जेको आहे न पंहिंजे ज़मीर सां जेसिताईं तव्हांजो ज़मीर तव्हां सां ॻाल्हाए थो, तव्हां उन मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारियो था, शायदि उहा ज़िंदगी ॾाढी ख़ूबसूरत हूंदी आहे। नाज़रीन, अॻियां वधूं था प्रोग्राम जी तरफ़ ऐं नाथुआ मौजूदु आहिनि, नातिया कलाम ॿुधंदासीं। सरताज हफ़ीज़ ताहिरी साहिबु तव्हां खां नातिया कलाम ॿुधंदासीं। बिस्मिल्लाह करियो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अज तार मां बेड़ो तरियो, अज तार मां बेड़ो तरियो, मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे, गम दर्द व्या वारो वरियो, मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे, गम दर्द व्या वारो वरियो, मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे। छो भला आड़ा हमा आज़ाद इब्राहीम थियो, छो भला आड़ा हमा आज़ाद इब्राहीम थियो, आज़ाद इब्राहीम थियो, ॿारन ॿरियल ठहप ठरियो, मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे, गम दर्द व्या वारो वरियो, मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे। छा बिलावल छा करम, वाह वाह सखी तुंहिंजी सखा, वाह वाह सखी तुंहिंजी सखा, हबशी मगर मौला घुरियो, मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे। अबू जहल अंधो थियो ऐं काठ पियो कलमा पढ़े, अबू जहल अंधो थियो ऐं काठ पियो कलमा पढ़े, ऐं काठ पियो कलमा पढ़े, सो थुड़ बि थियो भागन भरियो, मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे, गम दर्द व्या वारो वरियो,
मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे। माशाल्लाह जे खूबसूरत कलाम नालो मिठा मैसर साहब तव्हांजी तरफ़ अॻियां वधंदसि। निजी एयरलाइन जी ग़फ़लत ऐं हिकिड़ो मुसाफ़िर लाहौर खां कराची वेंदड़ वञी जिद्दा पहुतो आहे, छा चवणु चाहींदव? इहा त वॾी अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे, जेके वेंदड़ इहो त मुंहिंजे ख़्याल में ओसी ताईं सोचींदो वेंदो, घड़ी ॾिसंदो वेंदो त भला अञा कराची कोन पहुती, वञी जिदे वञी पहुतो। इहो हुनखे बोर्डिंग कार्ड हिकिड़ो इशू करे छॾियो अहिड़ो जो डोमेस्टिक खे छॾे वरी माना इंटरनेशनल एयरलाइन में हलियो वियो। इहा बि असांजे इदारनि जी बेहसी आहे। माण्हू ज़िम्मेवारियुनि सां कमु कनि कोन था, जंहिंजे करे इहे अहिड़ा सबब पैदा था थियनि। ज़ाहिर आहे ईअं कीअं माना ज़ाहिर हिकिड़े हंधा हुन भले कमु हलंदो हुजे पर जेको आहे सो तव्हां इंटरनेशनल बोर्डिंग पास कंहिंखे ईअं कीअं था ॾेई सघो? उहा ई त ॻाल्हि आहे न। हाणे इहो वीचारो ज़ाहिर हिन जो टाइम अलॻि ज़ाया थियो, इहो हिकिड़ो वञी उते पहुतो जिदे, वरी उतां वरी जिते मोटे, माना हुनजी जेका का एमरजेंसी हुजे या का ॿी शइ हुजे त पोइ ख़बर न आहे त असां अलाए कहिड़े तरफ़ था वञूं। अलाह माफ़ी ॾिए रब साईं। बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा, हुन खां अलावा मां थोरो चाहींदसि त नियाणियुनि जी तरबियत जे हवाले सां बि तव्हां ॻाल्हाइजो। असां हूअं बि अख़लाक़ी तौर ते बि नियाणियुनि जी तरबियत जो कीअं बयानु थियल आहे, छा चवणु चाहींदव? छा आहे त नियाणी या औरत जो हिकिड़ो वॾो मक़ाम आहे। बेशक अलाह तबारक व ताला हुनखे पंहिंजी तख़लीक़ लाइ चूंडियो, इहो ई हुनजे लाइ वॾो एज़ाज़ आहे। औरत जेकॾहिं ॾिठो वञे त असांजी अमड़ बि आहे, औरत असांजी भेण बि आहे, औरत असांजी घरवारी बि आहे, औरत असांजी भेण बि आहे, ॿिया बि काफ़ी रिश्ता आहिनि, न्याणी बि आहे। त औरत जी इज़त एतिराम उहो वाजिबु आहे असांजे मथां। ऐं असां जेकॾहिं जेतिरी इज़त औरत खे ॾींदासीं ओतिरी घटि आहे, पर इहा वाजिबु शइ आहे। माना कॾहिं बि औरत खे तकलीफ़ माण्हू न पहुचाए त बहितर आहे। उनजे माना ख़्यालु कजे, पोइ जंहिं बि माना रिश्ते में उहा हुजे उनजो ख़्यालु करणु खपे। ऐं ॿियूं वीचारियूं अॼुकल्ह अहिड़ो माना हिकिड़ो थी वियो आहे दौरु जो अॻे में सिर्फ़ु अकेलो मर्द कमाईंदो हुयो ऐं माना पोइ घर वारा सभु खाईंदा हुआ। हाणे माना अहिड़ा हालात थी विया आहिनि, अहिड़ी महांगाई थी वई आहे जो असां जूं नियाणियूं वीचारियूं जेके माना औरतूं आहिनि, जेकॾहिं मिसाल के दवा जी ज़िंदगी में आहिनि, ॿारनि बचड़नि वारियूं आहिनि, त बि वीचारियूं थोरियूं घणियूं घर खां ॿाहिरि निकिरी करे का न का शइ, का नंढी जॉब थी, को टीचिंग थी, का ॿी शइ थी, उहे माना कनि थियूं। ऐं माना पोइ जेको आहे सो ॿाहिरि निकिरनि थियूं, पर माण्हुनि जे नज़रुनि खां उहे जेके आहिनि से महफ़ूज़ न आहिनि। किथे किथे त असांजे पाड़े जी हिकिड़ी वीचारी आहे, माना सम्झो उमिरि रसीदा औरत आहे, उहा रेशम गली वई वॻो मटाइण जे लाइ, त हुन जूं वालियूं छिनी हितां लाहे हलिया विया, सोनियूं वालियूं। कुराड़ी वीचारी रहंदो रतु ॻाढ़ींदी घर पहुती। इहो असांजे मुआशरे जी हाल आहे। कल्ह कराची में वाक़ियो थियो आहे, पीउ जो ॿुधी छोकिरो आयो आहे कराची मां, कोरंगी में, कोरंगी जो या किथां जो मां ख़बर मां, उहो आयो आहे पंहिंजे पीउ जे तदफ़ीन जे लाइ, वञे पियो एयरपोर्ट खां घर, रस्ते में सऊदीअ मां आयो, घर वञे पियो पंहिंजे पीउ जे आख़िरी रस्मुनि में शिरकत करण लाइ, रस्ते में जेके फोरन जे हथ माना वर चढ़ी वियो, उन्हनि सां मज़ामत कई। ज़ाहिर आहे इंसान सोचूं न, हिकिड़ो पीउ जी माना हिकिड़ो सम्झो वञण जो ॾुख, ॿियो वरी ईअं हुन वीचारे मज़ामत कई, हणी उनखे मारे छॾियो। हीउ ज़ुल्म आहे छा आहे? मुआशिरो असांजो तरफ़ कहिड़े थो वञे पियो? छा अहिड़ियूं इंसानी ग़फ़लतूं आहिनि जिन ते इंसान जी नज़र बि नथी पवे, सबक़ साम्हूं आहिनि पर पोइ बि इंसान सम्झण। हाणे हीउ पंहिंजो असांजो अलाह तव्हांखे न कीजे कंदकोट कश्मीर, माण्हू सफ़र नथा करे सघनि, ॾींहं जो सफ़र नथा करे सघनि, ॾींहं जो उन ॾींहुं क़ब्रिस्तान पिया वञनि, ॾही मरम खां पहिरीं त उहे जेको माण्हू क़ब्र पीउ माउ जे क़ब्र ते दुआ घुरण लाइ पिया वञनि, अॻ में ई फुरिजी विया, कंहिंखां स्कूटर फुरे विया, कंहिंखां मोबाइल खसे विया, कंहिंखां पैसा खसे विया। छा था सम्झो, माना हक़ सच चवण जी छा ज़रूरत न रही आहे, ॿुधण जी उहा सलाहियत इंसाननि में मौजूदु न रही आहे? असल में छा आहे त हक़ सच बि माण्हू ज़बान सां चवंदो न, ॿुधण वारे जे दिलि में ईमान जो ॾीओ ॿरंदो त रोशनी पैदा थींदी न, उनजी दिलि ते असरु पोइ ॻाल्हि तॾहिं कंदी जॾहिं उनजी दिलि
माना साफ़ हूंदी। जॾहिं हुनजी दिलि कट चढ़ी वेंदी, हुनजे दिलि जे मथां हिकिड़ो माना ईमान हुनजी दिलि में हूंदो ई कोन, त उनजे आॾो तव्हां चवंदा न ॾिढा आॾो रबाब वॼाईंदे वरी थिया त वरी ढजी साॻी ॿिए। सो ही असां वटि उहा आहे। नंबर ॿियो त लाकानून हिते वॾी थी वई आहे। माण्हुनि खे इंसाफ़ नथो मिले। जेकॾहिं माण्हुनि खे इंसाफ़ मिले, ॾोहीअ खे पंहिंजे ॾोह जी सज़ा मिले, त मां चवां थो त कंहिं हद ताईं, छाजे करे जो दुनिया जे खिते ते तव्हां ॿिया मुल्क बि ॾिसो न, ॿियनि ते ॾोहनि जो रेशियो सऊदीया में घटि छो आहे, दुबई में घटि छो आहे? उहे बि त असां जहिड़ा ॿिनि ॿाहुनि ॿिनि पेरनि वारा ॿिनि अखियुनि ॿिनि कननि वारा माण्हू था उते बि रहनि। पर उते छा आहे, इंसाफ़ आहे, कानून जी बालादस्ती, सज़ा ॾिनी वञे थी त ॾोह करण खां अॻु में ॾोह वारी सोचे थो। इंसान खे ॿ शयूं जेके आहिनि से ॾोह खां परे कंदियूं आहिनि। हिकिड़ी ईमान जी सघ, माना आख़िरत जो ॾुॼ, त जेको मां ॾोह कयां थो इन जो मूंखे सुभाणे रब जे आॾो मूंखे जवाबदेह थियणो आहे, माना मूंखे हिसाब किताब ॾियणो आहे। हिकिड़ी शइ इहो। ॿियो हूंदो आहे रियासत जो पादर, त बाहि जेकॾहिं कंदुसि त मां खंभिजी वेंदुसि ऐं वञी पहुचंदुसि त वॾो मसइलो थी वेंदो। हाणे अलाह ख़ैर करे मेनपुड़ी, मावा, गुटका, इन्हनि ते बेनाकल छा आहे जो पेवर ब्लाकनि जा जेके वॾे वॾाई जेके अचनि था, वॾियूं गाॾियूं भरियल, उन में मथां पेवर ब्लाक, विच में मेनपुड़ी, गुटका, इन्हनि जा पाचका पियल। इहे पकता आहिनि पुलिस। ज़ाहिर आहे इहे बि त कंहिंजे सपोर्ट सां निकिता हूंदा न हुतां। बसि पोइ हाणे छा कजे, किथे किथे वञी कमु पहुतो आहे असांजे मुल्क जो, असांजे माण्हुनि जो। बसि अलाह तव्हां सभु ॻाल्हियूं सुठियूं कयूं। पर हिकिड़ी ॻाल्हि तव्हां जेका पंहिंजी ज़ुबानी कई, त पहिरीं हिकिड़ो फैमिली मेंबर कमाईंदो हो, सॼो घर खाईंदो हो, पर हाणे पाण ॾिसूं था त फैमिली जा सभई मेंबर्स जेको आहे सो किथे न किथे कंहिं न कंहिं इदारे में इनरोल्ड आहिनि। कोई बिज़नेस करे पियो, ऐं साइड बिज़नेस त हर कंहिंजो हलंदो ई आहे। सभिनी जी कोशिशि हूंदी आहे त असां जेको आहे न सुठे तरीक़े सां असांजी कमाई हुजणु खपे। त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, अॼुकल्ह जो जेको दौरु आहे, जहिड़े तरीक़े सां पाण बजट पंहिंजे साम्हूं रही, जहिड़े तरीक़े सां इकॉनमी असांजी आहे, त हर इंसानु चाहींदो त असां पंहिंजो घर जो जेको आहे चरखो आहे न उहो सुठे तरीक़े सां हलाए सघूं, ज़िंदगी खे सुठे नमूने सां असां जेको आहे न अॻियां वधाए सघूं। बाक़ी हूअं असां इस्लामिक पर्सपेक्टिव सां बि ॾिसूं था त हज़रत बीबी ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा जिन जो किरदारु असांखे ॾाढो ख़ूबसूरत मिले थो। उन दौर में पाण हुज़ूर साईं खे पाण जेको आहे सो मञनि थियूं, उन्हनि खे उन्हनि सां गॾु बीहनि थियूं। ऐं जेकॾहिं असां बिज़नेस टाइकन्स जी ॻाल्हि कंदा आहियूं त उन दौर में पाण जेको आहे सो ख़ूबसूरत तरीक़े सां बिज़नेस कंदियूं हुयूं। त असांखे वॾा वॾा किरदार मिलनि था, ऐं असांखे को बि मज़हब, को बि रिलीजन असांखे इहो नथो ॿुधाए त औरत को कमु नथी करे सघे या ॿाहिरि नथी करे सघे। हा, ख़ूबसूरत तरीक़े सां सुठे अंदाज़ में हिकिड़े सही ट्रैक ते हर माण्हू सुठो कमु करे सघे थो। नाज़रीन, ॻाल्हियूं त असांजूं हलंदियूं रहंदियूं, पर प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था ऐं नातिया कलाम असां ॿुधंदासीं। कारी नईम ताहिरी साहब मौजूदु आहिनि, तव्हां खां नातिया कलाम ॿुधंदासीं। बिस्मिल्लाह करियो। सल्लल्लाहु अलैहि या या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। इतना काफ़ी है जिंदगी के लिए, इतना काफ़ी है जिंदगी के लिए, रख ले आका जो नौकरी के लिए, इतना काफ़ी है जिंदगी के लिए। आ गए कब्र में बिछुड़वाने, आ गए कब्र में भी छुड़वाने,
درد کتنا ہے امتی کے لیے، درد کتنا ہے امتی کے لیے، اتنا کافی ہے زندگی کے لیے۔ لمبے سجدے کیے نبی نے کہا، لمبے سجدے کیے نبی نے کہا، اے نواسے تیری خوشی کے لیے، اے نواسے تیری خوشی کے لیے، اتنا کافی ہے زندگی کے لیے۔ چاند سورج بھی ان کے قدموں میں، چاند سورج بھی ان کے قدموں میں، روز آتے ہیں روشنی کے لیے، روز آتے ہیں روشنی کے لیے، اتنا کافی ہے زندگی کے لیے۔ رکھ لے آقا جو غلامی کے لیے، اتنا کافی ہے زندگی کے لیے۔ سبحان اللہ جی، سبحان اللہ، ماشاء اللہ ماشاء اللہ۔ نالے مٹھے میسر صاحب جی طرف ضرور اگیاں ودھنداسیں، پر وہاں ضرور ودھنداسیں، پر وقت تھی ویو ہے شارٹ کمرشل بریک چھو، سو نڑی بریک ہے، پھر بریک کی طرف اگیاں ودھوں تا ناظرین وہ کنٹینیو کیوں تاواں جو پنجو پروگرام صبح مہران۔ دڑن کے بیر ویلکم چواں تھی آواں جے پنجے پروگرام صبح مہران میں، پروگرام جمعے کے حوالے سے کنڈکٹ کیا پی، پر پان سبھی کے خبر ہے تو مونسون جو جڈیں موسم ہوندو ہے تو मींहुं तमामु घणो वसंदो आहे। ऐं असां जेकॾहिं पुछड़ी जी ॻाल्हि कयूं था, दादू वारी साइड लाड़ जी पट्टी जी ॻाल्हि कयूं या उत्तर वारे पासे जी ॻाल्हि कयूं, असां वटि हूअं बि पहिरियों असांजे भर वारे मुल्क में तमामु घणो मींहुं वसंदो आहे, हर साल इहा ई कंडीशन हूंदी आहे। ऐं उन खां पोइ पंजाब में घणो पाणी कलेक्ट थिए थो, ऐं पोइ वरी बाद में पाणी असां वटि ईंदो आहे। जॾहिं पाणी ओवरलोडेड हूंदो आहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे ॿोॾि जा ख़दशात हूअं ई बि पाण खे ॿुधाया वेंदा आहिनि। ऐं इहे पंहिंजे लाइ हीअ जेका आहे न अलर्ट रहण जी सिचुएशन हूंदी आहे। काल्ह बि पाण ॾिसूं पिया त सेवण में तमामु घणो मींहुं वठो आहे ऐं केतिरा ई फुट घिटियुनि में बाज़ारुनि में पाणी गॾु थी वियो। ऐं असां वटि जेको ड्रेनेज सिस्टम आहे हुनजी बि पाण सभिनीनि खे सूरत हाल ख़बर आहे, ओवरऑल इंफ्रास्ट्रक्चर जी पाण सभिनीनि खे ख़बर आहे। त उनखे ॾिसंदे असां सभिनीनि खे हूअं बि घणी मुश्किलातूं ॾिसणियूं पवंदियूं आहिनि। सिर्फ़ु अर्बन साइड न पर ॻोठनि वारे पासे बि तमामु घणा नुक़सान थियनि था। मेट्रोपॉलिटन सिटीज़ जी त पाण ॻाल्हि नथा करियूं, असांखे ख़बर आहे त असांजो छा इंफ्रास्ट्रक्चर आहे, असांखे कहिड़ियूं कहिड़ियूं मुश्किलातूं फेस करणियूं पवंदियूं आहिनि। हर साल जी ॻाल्हि आहे की हिकु साल में ईअं थिए तॾहिं बि खणी असां ॻाल्हि कयूं त इहा हिकु दफ़ो ठीकु आहे, इन तरह जी सिचुएशन थिए थी या रेयर सिचुएशन आहे, पर न असां हर साल जेको आहे इन तरह ई तमामु मुश्किलातूं ॾिसी रहिया हूंदा आहियूं। कराची जी ॻाल्हि कयूं, हैदराबाद जी ॻाल्हि कयूं या सिंध जे तमामु ॻोठनि जी ॻाल्हि कयूं, बंदनि जो कमु उन तरह कोन्ह थींदो आहे। पाण सभिनी खे ख़बर आहे त बजट बि ईंदी आहे, पर असां अगेन जेको आहे सो स्टेट ते ॻाल्हाइणु ॾाढो ज़रूरी हूंदो आहे, छो त कमु हुकूमत जो हूंदो आहे, हुकूमत जंहिं तरह कमु करे सघे थी
आम माण्हू उन तरीक़े सां कमु कोन करे सघंदा आहिनि, बंदनि खे आम माण्हू केतिरो प्रोटेक्ट करे सघे थो। हा, कुझु लास्ट टाइम पाण खे एग्ज़ाम्पल्स मिलिया त माण्हुनि जेको आहे सो बंदि सुठे तरीक़े सां उन्हनि ते कमु कयो ऐं उहे ॻोठ जेको आहे सो वरी सैलाब खां ॿोॾि खां बची विया। पर घणे भाङे हूअं बि हुकूमत जो कमु हूंदो आहे। नालो मिठा मैसर साहिब, इन तरफ़ तव्हांजो ॾाढो कमु रहियो आहे ऐं कीअं ॾिसो था मॉनसून जो जॾहिं बि मौसमु अचे थो त ख़तरो असां वटि हूंदो ई हूंदो आहे, पोइ उहा ॿोॾि हथरादू ॿोॾि हुजे या खणी असां चऊं त कुदरती आफ़त आहे, पर घणे भाङे हथरादू इहो कमु थींदो आहे। छा चवणु चाहींदो? बसि हाणे इंफ्रास्ट्रक्चर जेको आहे उहो त सॼो ई तबाह आहे। जी जी बिल्कुलु। 2010 में बि असां वटि हिकिड़ी महाॿोॾि आई ऐं उन खां पोइ वरी 2010 खां पोइ वरी 2022 में ॿोॾि आई ऐं बदकिस्मती सां ॿिन्हिनि में माण्हुनि जा घर तबाह थी विया, माण्हुनि खे माइग्रेट करे हेॾे होॾे वञिणो पियो, जेके अॼु ताईं वीचारा डिस्टर्ब लॻा था वञनि। अॼु ताईं डिस्टर्ब आहिनि, बिल्कुलु ठीकु, बिल्कुलु ठीकु आहे। हाणे बरसातूं त पवंदियूं आहिनि। अमेरिका में तव्हां ॾिसो बरसाति हले थी पई, हफ़्ते खां वठी केॾी बरसाति आई आहे, 2-3 रियासतुनि में तबाही मचाए छॾी आहे उन। पर पोइ उन्हनि वटि वरी अहिड़ा अल्टरनेट आहिनि। पर हाणे असांजो मुल्क त एतिरो तरक़ी याफ़्ता कोन्हे को जो अमेरिका सां असां पंहिंजी भेट कयूं, पर कम अज़ कम इहे जेके कचा बंद आहिनि, हाणे हिनमहिल बरसाति जेका पवे थी, असां जी जेका इहा पटी आहे शहदाद कोट वारी, शहदाद कोट ज़िलो थियो, दादू ज़िलो थियो ऐं अलाह तव्हांखे हिन की जामशोरो ज़िलो थियो, इहा पटी जेका माना अॻु में हिकिड़ो सिस्टम हुयो त इहो पाणी जेको MNV ड्रेन जे थ्रू इहो लही करे अची सिधो माना मंछर में छोड़ कंदो हो ऐं मंछर खां पोइ वरी माना हिकिड़ी ड्रेन ठहियलु आहे जेका सिधो वञी सिंधु दरिया में उन जो छोड़ कराईंदा हुआ ऐं पोइ उहो वरी कोटड़ी बैराज में दरिया जे हिसाब सां उहो पाणी जेॾी महिल ईंदो पहिरियों दरिया में स्टोर थींदो, उनखां पोइ उनखे टेल ते हेठि छॾींदा माना जेको हा जेको असांजो जेको सिस्टम आहे जेको माना हेठि जेका असांजो समुंड मथे चढ़ंदो थो अचे उहो बि हेठि वेंदो, माना हिकिड़ो सिस्टम हुयो। इन खे माना 30 साल खनि थिया आहिनि इहो सिस्टम बहाल हुयो, ईअं ई थिए पियो। हाणे RBOD जेका उन खां पोइ हिननि माना ठाही, अर्बन रुपयनि जी करप्शन आहे, अर्बन रुपयनि जी करप्शन आहे जंहिंजा केस नेब वटि हलनि था पिया, का रिज़ल्ट कोन्हे। तव्हां इंडस हाईवे वठी वेंदव तव्हांखे मुख़्तलिफ़ जॻहनि ते रुॻे खॾा खोटल नज़र ईंदा, नंढियूं हल्कियूं फुल्कियूं पुलूं नंढा नंढा वाहन जे लाइ जेके ठाहींदा आहिनि पाणी खे क्रॉस कराइण जे लाइ, उहे तव्हांखे नज़र ईंदियूं, ॿियो कुझु बि कोन्हे। ऐं हाणे बि जेका बंदनि जो हिननि कमु कयो आहे त जेके उतां जा माण्हू मक़ामी जेका रिपोर्ट कनि था, अॻु में त मिसाल जी ॻाल्हि सिर्फ़ु रुॻे माना सहाफ़त हूंदी का ख़बर पए थी, पर अॼुकल्ह जेको हिन मोबाइल जो जेको माना हिकिड़ो साइड इफेक्ट बि आहे, ख़राबियूं बि आहिनि पर साॻे वक़्तु हिन जूं सुठायूं बि आहिनि। कंहिं बि मूं पारे माण्हू कंहिं ॿिए टे उन बंदनि जी उहा सॼी रिपोर्टिंग करे पंहिंजी ID ते रखी छॾी त बाबा हे कमु थो थिए पियो। हाणे उन में जेको बंदनि खे हिननि खे पिचिंग करणी पथर सां, उनखे पहिरियों उनखे रोलरिंग करणी हुई, पाणी हणी उनखे कंपेक्ट करिणो, उन खां बाद में पथर विझी उन जूं दर्जूं सीमेंट तां भरणियूं। जीअं तव्हां ॾिठो हूंदो हिते जेके दरिया जेके माना जीअं निकिरूं था पाण अलमंज़र खां ओरियां त जीअं इन जा जेके कप आहिनि या दरिया जा जेके कप आहिनि माना पिचिंग थियल आहे हुनजी सुठी, केॾो बि पाणी अचे पर उहो माना इन बंदनि खे खाई नथो सघे, त उहो कमु ईअं थियो आहे जो बसि बसि जेको आहे माना हा फाइलनि जो पेट भरे बाबा उहे पैसा जेको आहे सो उहे ठेकेदारनि वरिता, जेके ऑफिसर हुया उन्हनि उन्हनि खे पेमेंट कई, कमु उते जो अलाह न करे, अलाह न करे जेकॾहिं इहो साॻियो पाणी जेकॾहिं लथो न बलूचिस्तान मां ऐं साॻियो पाणी जो जेको प्रेशर पियो त अलाह करे त को असांजा इहे शहर बचनि। मेहड़ पोइ 2022 में माण्हुनि वॾी जिदोजहद करे मेहड़ खे बचायो ऐं असांजो जेको उतां जो हद जो MPA आहे या असांजो MNA आहे, पर उन टाइम ते बंदि जेॾी महिल ॿधुनि त ओॾी महिल फ़र्क़ु कोई कोन हो त हिज़्ब इख़्तिलाफ़ केरु आहे, हिज़्ब इक़्तिदार केरु आहे, सभिनी गॾिजी करे उन शइ खे कयो ऐं अल्हम्दुलिल्लाह मेहड़ शहर असांजो बची वियो। ऐं बराबरि में ई वरी असांजे नज़दीक ई आहे खैरपुर नाथन शाह, उहो ॿुॾी वियो। हाणे उन जो जेको डिफेंस लाइन जेका आहे उहा आहे खुदावा, खुदावा ते थियण त ईअं खपे हा लॻी थो इन खे रिटेनिंग वाल अचे, हेॾा अरबे खरबे रुपया ख़र्च कनि था इन खे रिटेनिंग वाल जेकॾहिं अची वञे त
त मुंहिंजे ख़्याल में उहा देर पा बि आहे ऐं उहो हरू एॾो पाणी प्रेशर वारो न आहे जेको उनखे टोड़े छॾियो। फ़िलहाल रुॻो पाणी खे रस्तो मिले त अॻियां त असां वटि वरी मंछर लेक आहे न, सिर्फ़ु पाणी ओसि ताईं पहुचे उहो रस्तो, छो जो मंछर में तव्हां तमामु घणो पाणी स्टोर करे सघो था, तमामु वॾे रक़बे ते हिकिड़ो सिस्टम ठहियल आहे, पर करप्शन ऐं कमीशन कल्चर उन सॼे सिस्टम खे तबाह करे छॾियो आहे ऐं उनखे भोगे केरु थो, भोगे आम माण्हू था, वीचारा मारोड़ा माण्हू था भोगे ने, जंहिंजा फसल तबाह थी था वञनि। असां वटि साल गुज़री था वञनि, उहे माण्हू वरी सेटल नथा थी सघंदा आहिनि, कीअं थियनि, जंहिंजो ज़रिए मुआश ज़रात ते हुजे, ज़रात तबाह थी वञे, बिल्कुलु भाणनि जा अघ वॾा, ॿिजनि जा अघ वॾा, हर शइ जा रेट तमामु हाई, खाइण पीअण जे लाइ ईअं त माचिस ते बि टैक्स आहे, हर शइ जे मथां टैक्स आहे, बिल्कुलु त पोइ ओतिरो हुकूमत त एतिरो कोन थी करे न जेको माना कोई शेल्टर हाउस ठाहे छॾे त बाबा ठीकु आहे, जेके न त माण्हू नथा गुज़ारो करे सघो त अचो असां वटि। हर साल असां वटि जॾहिं बि ॿोॾ वारी सिचुएशन अचे थी त सूरत हाल साॻी आहे, बिल्कुलु, पर ठीकु आहे, हिकिड़ो जेको आहे सो मैसेज असां वटि अची वेंदो आहे पंहिंजे मोबाइल फोन ते, असां न्यूज़ में ॿुधी वठंदा आहियूं, पर कमु किथे बि पाण थींदे कोन ॾिसंदा आहियूं। बाबा यूसीआरनि खे तव्हां ॾिसो, पहिरियों 5 लख मिलंदा, हाणे 3 लख रुपया महीनो थो मिले, तव्हां ॿुधायो त यूसी जी हालत साॻी आहे न, कहिड़ी बि यूसी हुजे, भली ॻोठनि जी हुजे या शहरनि जी यूसी हुजे, साॻा ई किचिरे जा ढिग लॻा पिया आहिनि, साॻियो ई किचिरो लॻो पियो आहे, साॻियो ई गंद लॻो पियो आहे, साॻियो ई बरसाति अचे थी त साॻी सिटीज़न कॉलोनी अॻ में बि ॿुॾंदी, हाणे बि ॿुॾे थी, हेॾी वॾी ड्रेनेज लाइन लॻी आहे, सॼी ठाही अथनि, पोइ बि पाणी में इहो जेको ॿाहिरि न निकिरी सघंदा आहियूं, मेन रोड ताईं कोन पहुची सघंदा आहियूं, वरी जेसि ताईं माना इहे उनजो जेको लिफ्टिंग मशीनूं लॻाए इहे म्यूनिसिपल कॉर्पोरेशन वारा जॾहिं उहे माना उन पाणी खे कढनि था, जिथे किथे इहा पोज़ीशन लॻी पई आहे असांजे मुल्क सां। चयो वेंदो आहे न, हूअं बि त सही माण्हू जॾहिं सही जॻह ते हूंदो आहे न त पोइ कम बि ठीकु पाण खे नज़र ईंदा आहिनि, पर जीअं त तव्हां पाण चयो पंहिंजी ज़ुबानी त करप्शन असां वटि जेको आहे घर करे वई आहे, ऐं सही माण्हू उन सही जॻह ते मौजूदु न आहे त पोइ असांखे सूरत हाल बि हुन ई तरह भोगणी पवे थी, ऐं लास्ट में आम माण्हू जेको आहे न उहो ई भोगंदो आहे। अच्छा, मां लास्ट में सिंपली तव्हां खां पुछणु चाहींदमि त आम माण्हू खे हिन वक़्तु छा करणु घुरिजे? आम माण्हू वीचारो मेहड़ जो असां वटि मिसाल मौजूदु आहे, आम माण्हू बसि पंहिंजी जेको आहे जेतिरो थी सघे पंहिंजी महिनत करे, माना कुझु न कुझु पंहिंजे लाइ कुझु न कुझु का अर्निंग करे, पंहिंजी का कमाई जे लाइ को दॻू जाचे, जेके असांजा नौजवान आहिनि जेके नौकिरियुनि जे आसिरे वेठा आहिनि, उन्हनि खे बि मां इहो ई माना हिकिड़ी गुज़ारिश कंदुसि, हिकिड़ी अपील कंदुसि त बाबा कुझु न कुझु कयो, ज़िंदगी खे ज़ीरो खां शुरू कयो, पोइ जेको स्कोर तव्हांजे क़िस्मत में लिखियल हूंदो उस ताईं त पहुचाओ। तव्हां बिल्कुलु सही चयो पिया, वक़्त जूं घड़ियूं बिल्कुलु बि वधीक इजाज़त न पियो ॾियनि, हीउ टॉपिक अहिड़ो आहे जंहिं ते असां जेतिरो ॻाल्हायूं त घटि आहे, ऐं जेका सिचुएशन आहे उन हिसाब सां मां चाहींदसि त ईंदड़ हफ़्ते असां जेको आहे सो हिकिड़ो बहितरीनु टॉपिक ते प्रोग्राम कंडक्ट करे सघूं। नाज़रीन, अॻियां वधूं था, ऐं सरताज हफ़ीज़ साहिबु मां चाहींदसि त तव्हां जेको आहे न 3 मिनट्स तव्हां वटि आहिनि, कुझु 2 अशार तव्हां असांखे ॿुधाइजो नातिया कलाम जा। जी जी। फकीरों का है क्या चाहे, जहाँ बस्ती बसा बैठे, फकीरों का है क्या चाहे, जहाँ बस्ती बसा बैठे, अली वाले जहाँ बैठे, अली वाले जहाँ बैठे, वहीं जन्नत बना बैठे, अली वाले जहाँ बैठे, वहीं जन्नत बना बैठे। फराज़ेदार हो मक्तल हो, जिंदा हो के सहरा हो, फराज़ेदार हो
مقتل ہو زندہ ہو کہ صحرا ہو جہاں ذکر علی چھیڑا جہاں ذکر علی چھیڑا وہیں دیوانے آ بیٹھے علی والے جہاں بیٹھے وہیں جنت بنا بیٹھے کلندر اولیاء صوفی ملنگو مست دیوانے کلندر اولیاء صوفی ملنگو مست دیوانے علی کے عشق میں دنیا تو کیا خود کو بھولا بیٹھے علی کے عشق میں دنیا تو کیا خود کو بھولا بیٹھے مقطوع دی کیا مجری اعلان تھیندو تے ہکڑی ہستی اچے بھی سبھی احترام ادبن اتھی بی رہو تمام انبیاء کے بھی تمام जेके आम इंसान ओलिया सभिनी खे हुकुम थींदो त अखियूं झुकाए करे अदबन बीह रहो हस्ती कहिड़ी आहे ये कौन आया के इस्तकबाल को सब अंबिया उठे ये कौन आया के इस्तकबाल को सब अंबिया उठे न बैठेगा कोई तब तक न बैठेगा कोई तब तक न जब तक फातिमा बैठे अली वाले जहाँ बैठे वहीं जन्नत बना बैठे सुभान अल्लाह जी सुभान अल्लाह माशाअल्लाह मां पहिरीं चई चुकसि त वक़्त जो घड़ी मूंखे बिल्कुलु बि वधीक इजाज़त नथियूं ॾियनि तमामु महिमाननि जी मां शुक्रगुज़ार आहियां तव्हां आयो तव्हां वक़्तु ॾिनो अवां जी मौजूदगी में प्रोग्राम ख़ूबसूरत अंदाज़ में पंहिंजे व्यूवर्स ताईं पहुचाए सघियासीं नाज़रीन मूंखे ॾींदो इजाज़त मुंहिंजी इंटायर टीम खे इजाज़त ॾींदो ऐं मुंहिंजनि आयल मुअज़्ज़िज़ महिमाननि खे इजाज़त ॾींदो पंहिंजी दुआउनि में रखंदो भरपूर यादि इंशाअल्लाह नेक्स्ट वीक पाण जेको आहे सो तमामु प्रोग्राम्स कंडक्ट कंदासीं अॻियां वधूं था ऐं लास्ट में वेंदे वेंदे नालो मिठो मैसर साहिबु उन्हनि खे गुज़ारिश कंदासीं त तव्हां नातिया कलाम पढ़ो जी बिस्मिल्लाह ॿियन वञी ॿिया दर पिनिया आऊं अवां जे आसरे आऊं अवां जे आसरे साईं आऊं अवां जे आसरे ॿियनि वञी ॿिया दर पिनिया आऊं अवां जे आसरे ऐ खुदा जा दादुला भाल कर को भर झला अज वञा काॾे भला को क़बूल नथो करे को क़बूल नथो करे साईं आऊं जे आसरे ॿियनि वञी ॿिया दर पिनिया आऊं जे आसरे
ऐब आहिनि मूं में घणा तो बिना कंहिंखे वणा असां तुंहिंजे आसरे ओ शाफी शहनशाह मीर मुहम्मद ॾे वञो इहा रब ॾसी यारा अहिड़ी रीत क़ुरान में लिखी आयत पाण अल्लाह त जंहिं तोखे ॾिठो तंहिं मूं रब खे ॾिठो आहे वाधाई वहवा ग़ुलाम नबी अरमान आ जो के थिया गुमराह विया निकिरी तिन जाला जिन की न मञो क़ुरान खे ऐब आहिनि मूं में घणा तो बिना कंहिंखे वणा कहिड़ा गणे कहिड़ा गणिया ॾील थो मुंहिंजो डरे ॾील थो मुंहिंजो डरे साईं जे आसरे ॿियनि वञी ॿिया दर पिनिया आऊं अव्हां जे आसरे कापिरी वाहुर कजां ऐं ॾस ख़ुदा राही ॾिजां तूं अची हामी थी जां परदेस जो पंधवा परे परदेस जो पंधवा परे मिटाऊं जे आसरे ॿियनि वञी ॿिया दरड़ा पिनिया आऊं अव्हां जे आसरे आयूं साम्हूं झल नबी चए ग़ुलाम नबी कर कहल नबी कुल कतारे हल नबी बाझ सां बेड़ो भरे बाझ सां बेड़ो भरे मिटाऊं जे आसरे ॿियनि वञी ॿिया दरड़ा पिनिया आऊं अव्हां जे आसरे